अस्सलाम वालेकुम दोस्तों, आज ये ॾाढो मज़ो आयो दोस्तनि सां घुमी करे पंहिंजे कज़न सां अंकल वारनि सां शेर दिल में असां सां गॾु आहे ऐं डिनर करण जो टाइम आहे। डिनर जो ऑर्डर बि ॾिनो आहे। अॼु ॾाढा ख़ुशि आहियूं पंहिंजे दोस्तनि सां गॾु, कज़ननि सां गॾु ऐं अंकल सां गॾु। शेर दिल थोरो परेशान आहे, पुछूं था 2 मिंट सबर। गाओ साहब परेशान आहे। गाओ साहब छो परेशान आहियो तव्हां? बाबा परेशान ना आहियूं, परेशान अलाही न कंदो। तो बाक़ी नेटवर्क नथो लही जा? नेटवर्क हले थो। अच्छा, अबा शेर यो पंहिंजो शेरो यो संगत आई ॾाढी ख़ुशि थी आहे तोसां मिली करे। हा बा मानी खारायो, वीडियो भरे वरी पैसा कमायो। ताईं कसर कढो। ये सॼा असांजा दोस्त जेका आहे न, ये घटि कोन कंदई। बाबा हे अलॻि आहे प्लेट मूंखे। न बाबा ये अलॻि किथे आहे? तव्हांखे अलॻि छो प्लेट मुस्लमान बाबा अस्सलाम वालेकुम। हे वज़ीर दायो आहे ऐं हिन अॼु मूंखे चयो हल त तोखे मानी खारायां। हिते पहुची वरी हिननि खे फ़ोन कई अथई। हिननि हाणे असांखे मानी खाराई आहे। हिन पंहिंजी बि मानी बचाई त मुंहिंजी बि बचाई। हिननि जी महिरबानी आहे जिन खे मौत आयो आहे। हे चवंदा सरदार आहे पर मूंखे एतबार नथो अचे, इहा मुंहिंजी ज़ाती राय आहे। बाक़ी चवंदा त हे हमरा सरदार आहे न, इहो सरदार आहे। अॼुकल्ह सरदार अहिड़ा था अचनि सो जेकॾहिं कंहिंखे बुरो लॻे कंहिं सरदार खे त मां माज़रत थो कयां, बाक़ी सरदार पाण वेठो अथव। हा ॾिठव मां छा कयां। महिरबानी महिरबानी शेर दिल जी था, महिरबानी असांखे टाइम ॾिनो अथई। स्पेशली दोस्त आयल हुया। ही मुंहिंजो कज़न आहे सनी, ही अवेस ऐं सरदार हिन जो नालो ज़रूरु आहे लेकिन सरदार न आहे, सरदार चौहान आहे। ऐं स्पेशली शेर भाई जी तमामु महिरबानी जो हिन असांखे टाइम ॾिनो।